जो कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद सैयद मोहसिन अली शाह चयो आहे त कोरोना जहिड़े मूज़ी वबा खां सिर्फ़ ऐं सिर्फ़ वैक्सीन ही बचाए सघे थी। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद डिप्टी कमिश्नर सां गॾु डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा सां गॾु सूर्या बादशाह क्रिकेट स्टेडियम सां गॾु में सिंध बैंक ऐं सिहत खाते जे ताउन सां काइम थियल कोरोना वैक्सीन कैंप जे इफ्तिताह जे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त उन मौक़े ते हुन वधीक चयो त अवाम खे ज़िम्मेवारी जो अहसास कंदे कोरोना खिलाफ़ जंग में असांजो साथ ॾियनि ऐं न सिर्फ़ पाण पर संदनि प्यारनि खे मुकमल एहतियात सां गॾु सॼे ख़ानदान खे वैक्सीन कराइनि त जीअं उन मूज़ी वबा मां निजात मिली सघे। उन खां अलावा मीडिया जा नुमाइंदा ऐं इलाइक़े मोजिज़ीन खे घुरिजे त हूअ बि पंहिंजो मुस्बित किरदार अदा कनि ऐं वधि खां वधि माण्हुनि खे वैक्सीन कराइनि त उन वबा खां महफ़ूज़ रही सघिजे। उन मौक़े ते सिंध बैंक जे एरिया मैनेजर ब्रांच मैनेजर मियां खान जामड़ो, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर अमजद अली खान, फोकल पर्सन कोरोना वैक्सीन डॉक्टर फारूक, असिस्टेंट कमिश्नर अरशद इब्राहिम, सेहत खाते जे ऑफिसरनि समेत अमलो ऐं शहरनि जो वॾो अंग मौजूद हो।